बसर सां तव्हांखे मानी खाइणी पए न, बसर सां मानी खाई बि पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, पर कंहिं बि माइट रिश्तेदार खे पंहिंजो ॾुखियो वक़्तु न ॿुधायो, हालात न ॿुधायो, छो जो उहो तव्हांजी मदद एतिरी कोन कंदो जेतिरी जताईंदो। उहो तव्हां ते टोक कंदो, हिकु हिकु माण्हूअ खे ॿुधाईंदो, खणी थोरी मदद बि करे, पर उहो तव्हांखे ख्वार कंदो। ऐं अलाह पाक इंसान खे जेतिरो ॾिए थो, इंसान मुतमइन हूंदो आहे त अलाह पाक मुंहिंजी ॻाल्हि ॿियनि खे शेयर कोन कंदो। वॾो ॾियण वारो आहे, रहम करण वारो आहे, पालनहार आहे, उहो हमेशह इंसान खे ॾींदो रहंदो आहे। पुराणे दौर में अगरि को माइट परेशान हूंदो, कंहिंजो को मसइलो थींदो हो या को गुरबत में अची वेंदो हुयो त तमामु परे जा माइट अगरि ॻाल्हि ॿुधंदा त फिलाणे माण्हूअ ते वक़्तु अची वियो त उन्हनि जूं अखियूं भरिजी ईंदियूं। उहो रातो राति अची उन मिट वटि पहुची उनजी मदद कंदा हुआ, उनजा हाल भाई थींदा हुया, ॾुख तकलीफ़ जे वक़्त में उनजो साथ ॾींदा हुआ। पर हिन असांजे माशरे में हाणे जेको दौर हले थो उन में सभ खां वधीक मुखालिफ़ जेके आहिनि उहे माइट आहिनि। केतिरो बि तव्हां सुठो थी हलो, अगरि तव्हांजे माइटनि खे मजबूरियुनि ऐं परेशानियुनि जी ख़बर पई त मूंखे लॻे थो त तव्हांजो जीअण हराम कंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो वास्तो थो ठहे, कंहिं ऑफिसर सां दोस्ती थी थिए, कंहिं वॾेरे सां, सरदार सां, नवाब सां तव्हांजा दोस्त था थियनि या उन्हनि सां तालुकात तव्हांजा वधनि था, त पंहिंजे रिश्तेदारनि सां हरगिज़ उन्हनि जो ज़िक्र न कंदा कयो। पंहिंजा वास्ता पाण वटि लिकाए रखो, छो जो उहे तव्हांखे बुरे वक़्त में कमु अची सघनि था, तव्हां उन्हनि खां कमु वठी सघो था। पर जे अगरि तव्हां पंहिंजा वास्ता, पंहिंजा तालुकात ऐं पंहिंजी ताक़त अगरि माइटनि खे बि ॿुधाई न त तव्हां माना शो कयो त माना मुंहिंजो वास्तो हेतिरो आहे, मुंहिंजो पावर हेतिरो आहे, त उहो तव्हांजे सभ खां पहिरियां तव्हांजे पावर ते हमिलो कंदा, तव्हांखे कमज़ोर करण जी कोशिशि कंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां। सो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी परेशानीअ खे केरु बि वंड नथो करे सघे। तव्हां तकलीफ़ में आहियो त तव्हांजी तकलीफ़ खे केरु बि पाण ॾे ट्रांसफर नथो करे सघे। जेकी हालात तव्हां गुज़ारियो था त उहे तव्हांखे मुंहुं ॾियणो आहे। त अगरि तव्हांजे मथां कर्ज़ु आहे, तव्हां कर्ज़ु पाण ॾींदव, तव्हां बीमार आहियो त तव्हां पंहिंजी बीमारी सां पाण मुंहुं ॾींदव, तव्हां सां अगरि कंहिंजी मुखालिफ़त आहे, दुश्मनी आहे त उन सां बि तव्हां मुंहुं ॾींदव। ऐं अगरि तव्हां ग़रीब आहियो, तव्हांजा हालात ओचिते ख़राब थी विया आहिनि त केरु बि तव्हांजी मदद कोन कंदो। इन ॻाल्हि ते तव्हां पको यकीन करे छॾियो त तव्हांजी थोरी खणी मदद थी बि सघे थी, पर उहो हिकु हिकु खे ज़रूरु ॿुधाईंदो। अगरि नालाइक़ माइट हूंदो त, मां सभिनी माइटनि जी ॻाल्हि नथो कयां, जेके नालाइक़ माइट आहिनि, रिश्तेदार आहिनि, उहे हिकु हिकु माण्हूअ खे ॿुधाईंदा त फिलाणे जी मदद मां कई, फिलाणे जो हालात ख़राबु आहे, फिलाणे खे हीअ तकलीफ़ आहे, फिलाणो हिन मसइले में मजबूर लॻो पियो आहे, पोइ उहो हिकु हिकु खे ॿुधाइण जी कोशिशि कंदो। नालाइक़ माइट जी ॻाल्हि थो कयां। पर जे अगरि सोभर हूंदो, नसुली हूंदो, सुठो गैरतमंद हूंदो त उहो पंहिंजे माइट जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो, उनजी अंदरूनी मदद कंदो, कंहिंखे ॿुधाईंदो बि कोन। इहे हिकिड़े सुठे नसुली माइट ऐं रिश्तेदार जी हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे त उहो माइट जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो। दुनिया में तक़रीबन सभु माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त असांखे तकलीफ़ूं जेके आहिनि त पंहिंजनि मां आहिनि। धारियुनि खे इहा ख़बर कोन्हे त मुंहिंजी दिलि कहिड़ी ॻाल्हि ते ॾुखंदी, मुंहिंजूं कहिड़ियूं मजबूरियूं धारियुनि खे ख़बर ई कोन्हे। इन जे करे त ॾोह मिड़ी हमेशह हूंदो आहे, दादा फिलाणो धारियो हुयो, मूंसां हीअ करे वियो। अदा धारे सां तालुक़ हुयो न, हाणे पंहिंजनि सां तालुक़ आहे त पंहिंजनि खे सॼे राज़नि जी बि ख़बर पइजी थी वञे, पंहिंजनि खे मजबूरियुनि जी ख़बर पइजी थी वञे, पंहिंजनि खे हालातनि जी ख़बर पइजी थी वञे, त पोइ थोरी अणत बणत जे करे उहो सभ खां पहिरियां तव्हांखे अहिड़े तरीक़े सां वार कंदो तव्हांजे मथां जो तव्हां सोचे बि नथा सघो। अगरि तव्हां तमामु घणी इज़त ठाही आहे, नालो ठाहियो आहे, गुरबत खे छॾियो, गुरबत कॾहिं बि अची सघे थी, पैसो कॾहिं बि अची सघे थो, पर जे अगरि तव्हांजो नालो ठही वियो आहे, नालाइक़ रिश्तेदार माइट जेको आहे न, उहो तव्हांजी इज़त जे मथां ज़रूरु हमिलो कंदो। उहा इज़त उन्हनि खां बर्दाश्त कोन थींदी त फिलाणे माण्हूअ जी इज़त आहे। बाक़ी जे अगरि सोभर माइट आहे, रिश्तेदार आहे, को सुठो माइट जी जंहिंखे मां चवां त नसुली आहे, सुठे ख़ानदान मां आहे, त उहो ख़ुशि थींदो त मुंहिंजे फिलाणे माइट जी इज़त आहे, हुन नालो कमायो आहे ऐं मां उन खां कमु वठी सघां थो। नालाइक़ जे अॻियां मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त नालाइक़ माइट जे अॻियां पंहिंजूं का बि मजबूरियूं ज़ाहिर न कयो, भले कुझु बि थी पए। मां शुरूअ में ॻाल्हि कई त भले तव्हांखे बुख ते रहणो पए, भले ॾुखिया वक़्त अची वञनि, बसर सां मानी करणी पए, मां हिकिड़ो इहो मिसाल ॾिनो। पर अहिड़ा हालात अलाह करे तव्हां वटि न अचनि, पर जे अगरि अहिड़ा हालात अची बि वञनि था न
त पंहिंजी गुरबत जो तमाशो माइटनि जे अॻियां न कयो। उन्हनि खे न ॿुधायो त मुंहिंजा हालात हीअ न, मां ॾुखियो वक़्तु थो गुज़ारियां, मुंहिंजे घर में कुझु कोन्हे। उहो तव्हांखे छा करे ॾींदो? तव्हांखे कुझु बि न करे ॾींदो। अगरि थोरी घणी तव्हांजी मदद कंदो, हर कचहरीअ में उहो तव्हांखे ख़्वार कंदो, हर कचहरी में ॻाल्हि कंदो त फलाणे जो हालात हीअं हुयो, मां मदद कईमांसि, फलाणो सफ़ा ई वठिजी वियो आहे, पैसो कोन्हे, कर्ज़ाई आहे, मिसाल बीमारी में वरितल आहे, यार ॾाढी तकलीफ़ अथसि, घर हुनजो टिमे थो, माल मथां खपाए छॾी, मतिलबु हज़ारे क़िस्म जा हिकिड़ा माहौल आहिनि। उहो माना हिक जे अॻियां इहा ॻाल्हि कंदो। नालाइक माइट जी इहा निशानी आहे। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो सम्झी विया आहियो, अगरि पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान सदाईं गॾु।